अव्हांखे त ख़बर आहे त मुंहिंजो नादर ई मुंहिंजे लाइ सभु कुझु हुयो ऐं उहो ई मुंहिंजे लाइ जीवन जो चंड हुयो। मुंहिंजी ज़िंदगीअ जो बि सिज लही वियो आहे न, हाणे मुंहिंजे लाइ छा बचियो। जावेद त इहा ग़लती कई जंहिंजो हुनखे उमिरि भर जे लाइ पछताव रहंदो। उहो केतिरो बि ज़िंदगीअ में ख़ुशि थी जीअणु चाहींदो, पर उहो ख़ुशि रही न सघंदो। इहा आहे जल्दबाज़ी। जेकॾहिं असां जल्दबाज़ीअ में पंहिंजा जज़्बा संभाले रखूं हा त इन कॾहिं बि कोन थिए आहे, कॾहिं बि कोन थिए आहे। असां त पंहिंजा हथ पाणी वठी छॾिया आहिनि। ऐं असांजे जिस्म में रहियल साह खे तव्हां ई बचाए सघो था अदा। इन करे वरी बि असां मेड़ खणी आया आहियूं अदा। अदा तोखे मेड़ कयां थी त जावेद खे खणी बस करे सघ। बस कर बेटा, बस कर। न्याणी असांजे लाइ 7 क़ुराननि बराबरि हूंदी आहे ऐं तुंहिंजो रहो मुंहिंजे लाइ इज़त जो आसमान आहे। उनखे मां हेठि झुकण कीअं ॾींदुसि? बस इन खां वधीक मां कुझु कोन थो चई सघां। जावेद खे नादर जो खून माफ़ करे छॾियो ऐं इहो बि अव्हां सां वाइदो थो कयां त आज़ाद बि कराईंदोमांसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।